सॼी सिंध जीअं बरसाति कोस्तान में बि तबाही मचाए छॾी आहे। केतिरा ई कचा घर ॾही पइजी विया। रोड रस्तनि ते पाणी बीठल। यूसी दमाज जे देवटक मकान जे ॻोठ में 1 साल अॻु तइमीर करायल स्माल डैम जो पाणी भरिसां ॻोठ में दाख़िल। रोड रस्ता बंदि थी विया। पाणी जो बीहण सबबु बुखार, गैस्ट्रो ऐं पेट जी बीमारियुनि में रहवासी मुब्तला। DC जामशोर ऐं चूंडियल नुमाइंदनि पारां ॻोठ जे दौरे जी ज़हमत न कई। रोज़ ॾियारी ते मज़दूरी कंदड़ माण्हू रोड रस्तनि ते पाणी हुजण सबबु बुखूं काटण लॻा। ॻोठ लाल बख्श कबरी ऐं दाद मोहम्मद दींबर पालड़ी समेत ॿियनि ॻोठनि जी वार न थियण सबबु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। बीमारी लगी रही है पानी जे करे। बरसात लगातार बरसात पई आहे। बाबा असां पानी में बुॾी बुॾी 24 कलाक पानी में वेठा आहियूं। सख़्तु परेशान आहियूं। को बि चूंडियल नुमाइंदो बाबा हिते न पहुतो आहे। अॼु असांखे सुई अहिड़ी गोरी वठण जे लाइ मजबूर आहियूं। तमामु परेशान आहियूं। त ॻोठ जे पूरो चोतरा पाणी आहे। किथां बि अचु वञ जो रस्तो न आहे। असांजा ज़मीनी राब्ता बिल्कुलु कटिजी चुका आहिनि। डैम जो मुआइनो कयोसीं पर पूरो ॻोठ पाणी जे गहरे में आहे। असीं इंतिज़ामिया खां ऐं ज़िले इंतिज़ामिया खां ऐं DC साहब खां गुज़ारिश था करियूं त महिरबानी करे हिन जो को हल कढियो वञे। असांखे तोहफ़ो ॾिनो वञे। असां 2 महीने खां असांखे न राशन मिलियो आहे, न असांखे रहण जे लाइ का जॻह मिली। असांजा घर ढही विया, असांजा माल मरी विया। माण्हू बीमारी में, गैस्ट्रो में, मलेरिया में बीमार थी विया। ऐं जिते बि डैम ठहियो उन डैम जे मथां ॻोठाणनि खे तोहफ़ो ॾिनो वियो आहे। ग़लति सर्वे करे असांजा ॻोठ ॿोड़िया विया आहिनि। हे असांजा झिपड़ा आहिनि। हिन ड्रैम जे करे असांजा झिपड़ा हे किरी विया आहिनि। हिन सैलाब जे करे हे मुंहिंजो भाउ आहे, इहो बीमार थी वियो आहे। हिन मच्छरनि जे वजह सां असांखे घणे खां घणी वॾी तकलीफ़ आहे। असां अर्ज़ु करियूं था DC जामशोर खे त बराए महिरबानी असांजे लाइ कुझु हेल्प कई वञे। जीअं त असीं ग़रीब माण्हू आहियूं, असां वटि न राशन आहे न पाणी आहे। असां ॾाढी गुरबत लॻी वई आहे। छा खाऊं? हींअर बचा नंढड़ा वेठा लंघण ते को घसी कोन्हे, को रोड असां वटि को बि न नुमाइंदो आयो न को सार लधी कंहिं बि। बसि पोइ ईअं ई वेठा आहियूं जीअं खुले आसमान ते वेठा आहियूं। तव्हां घरनि जी हालत ॾिसो त ईअं ई वेठा आहियूं, जंहिंजे करे हाणे मजबूर थियो वेठा आहियूं। नंढड़ा बच्चा असां केॾां वञूं? ज़िले इंतिज़ामिया ऐं वस वारनि खे घुर्जे त जल्द खां जल्द जोगा क़दम खणी इलाज समेत बेघर माण्हुनि जी वार कई वञे। कैमरामैन परदरी सां ज़ुल्फ़कार पालारी, सिंध TV न्यूज़, नूरियाबाद।